मुझी लव मैरिज हुई। मां चाहे भी करे मां पंहिंजी वाइफ के विसारे नथो सघां। मुंहिंजो 3 सालनि जो नंढड़ो आहे, उहो हिमल ताणी मूंखां पुछे थो त चए थो बाबा अम्मी किथे आहे, बाबा अम्मी किथे आहे। जीअं उहो मूंखे चवे थो त मां घड़ी घड़ी मरां थो। 9 महीनों प्रेगनेंसी हुई। असां वियासीं ताज मेडिकल ट्रामा सेंटर में। उते मुंहिंजी वाइफ जो सही नमूने ट्रीटमेंट न थी सघियो। ॿार डेथ थी चुको हुयो। हिननि खे इमीडिएटली सीज़र करे ॿार खे कढणो हुयो, पर डॉक्टर 7 बजे खां वठी मंझंदि जो 2 बजे ताणी पंहिंजी भेण जी शादी में हुई। मुंहिंजी लव मैरिज हुई। मां चाहे भी करे मां पंहिंजी वाइफ खे विसारे नथो सघां। मुंहिंजो 3 सालनि जो नंढड़ो आहे, उहो हिमल ताणी मूंखां पुछे थो त चए थो बाबा अम्मी किथे आहे, बाबा अम्मी किथे आहे। जीअं उहो मूंखे चवे थो त मां घड़ी घड़ी मरां थो। मूंसां हिकिड़ी वॾी ज़्यादती थी आहे। मां आला अमलदारनि खां सभिनीनि खां इहा अपील कयां थो त बाबा मूंसां ऐं मुंहिंजी घरवारी जे जेको खून थियो आहे सरासर, उन सां इंसाफ़ कयो वञे। ऐं मां हर उहो प्लेटफॉर्म ते वेंदुमि, हर उन जॻह ते वेंदुमि, छो जो मुंहिंजी ज़िंदगी त तबाह थी चुकी आहे। मूं वटि हींअर जीअण जे लाइ का शइ न बची आहे। ऐं मां जेतिरो बि चाहियां थो, मां उहा जेकी बि जॻह ॾिसां थो जिते जिते हुन सां मुंहिंजी उहे यादूं जुड़ियल हुयूं, जिते असां वेहंदा हुआसीं, जिते असां गॾु वेही ॻाल्हियूं कंदा हुआसीं, उहे जॻहियूं मां ॾिसां थो त मुंहिंजी दिलि चीरजी थी वञे। त मां चाहे बि उन माण्हू खे नथो विसारे सघां। मां वरी बि सॼी सिंध जे बाशऊर आवाम खे इहा अपील थो कयां त तव्हां मुंहिंजे दुख खे सम्झो। हीअ जेको ज़्यादती जेकी हिननि डॉक्टरनि मुंहिंजी घरवारी सां कई आहे, इनखे ज़ाहिर कयो वञे। ऐं इहे जेके जेके बि माण्हू हिन में मुलविस आहिनि, ताज ट्रामा सेंटर जी सॼी इंतिज़ामिया हुन में मुलविस आहे, उन्हनि ते सख़्त मां सख़्त कार्रवाई थियणु खपे ऐं इन्हनि अहिड़नि डॉक्टरनि जा लाइसेंस रद्द थियणु खपनि। भाउ मुंहिंजी शादी खे मां शादी कई हुई 2022 में 27 जून। उन खां पोइ मुंहिंजी लव मैरिज हुई 2017 खां वठी। असां हिक ॿिए खे एॾो चाहींदा हुआसीं, उहो हुनखे ख़बर हुई, मूंखे ख़बर हुई, ॿियो मुंहिंजे अलाह खे ख़बर आहे। असां हिकिड़ो सचो प्यारु कयो होसीं। असांजा वॾा हिकिड़ा ख़्वाब हुया। असां हिकिड़ा वॾा ख़्वाब ॾिठा हुआसीं त असां सॼी ज़िंदगी गॾु हलंदासीं, पर हिननि ज़ालिमनि उहो मुंहिंजा ख़्वाब तबाह करे छॾिया ऐं मुंहिंजी घरवारी खे मारे छॾियऊं। हाणे मां हिन तव्हांजी मीडिया जे तवफ़ुज़ सां मां इंसाफ़ जी अपील कयां थो त मुंहिंजी ज़िंदगी में ॿियो कुझु बि न बचियो आहे। मुंहिंजो मासूम नंढड़ो बचड़ो आहे, हुनजो तदारुक कयो वञे ऐं हिननि डॉक्टर ताहिरा कमर ते ऐं ताज मेडिकल ट्रामा सेंटर एडी काके पोटे ते सख़्त मां सख़्त कार्रवाई कई वञे। ऐं हुननि जी ICU में 24 आवर्स को डॉक्टर मौजूदु कोन हुयो, का अहिड़ी मशीनरी मौजूदु कोन हुई। मां जेतिरो बि पंहिंजो ॾुख तव्हां सां बयानु कयां ओतिरो घटि आहे। मां घड़ी घड़ी मरां थो भाउ, मां घड़ी घड़ी मरां थो। मूंसां जेकी हींअर गुज़रे थी मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे अलाह खे ख़बर आहे। मां केतिरी बि कोशिशि कयां थो न, हज़ारे माण्हू आया आहिनि मूंखे चवनि था त बाबा ख़ैरु आहे, वञण वारी शइ वई हली, पर मां चाहे बि मां हुनखे विसारे नथो सघां।